घोटकी में खबर ॾींदा हलो तो घोटकी के मशहूर दीनी ऐं मज़हबी शख्सियत मुफ्ती अब्दुल करीम सईदी जो टियों सालियानो उर्स मुबारक मदरसा गौसिया फरीदा मस्जिद नूर घोटकी में वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जी तक़रीब में सैयद इमाम दीन शाह जीलानी, सैयद ज़मीर हुसैन शाह जीलानी, सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी, उस्ताद अब्दुल हकीम खान सईदी, मोहतमिम मदरसा गौसिया फरीदा मस्जिद नूर घोटकी मोहम्मद ताहा सईदी, मोहम्मद यासीन सईदी, मौलाना अब्दुल हलीम सईदी, फ़कीर अब्दुल रशीद नोनारी, राव मोहम्मद नवीद, जाफ़र अली दायो, मौलाना अली नवाज हुसैनी, मौलाना सईद अहमद, मौलाना मोहम्मद हसन चाचड़, हाफिज मोहम्मद कासिम, राणा शफ़ाकत अली, राणा ज़रीफ समेत संदन अक़ीदतमंदन ऐं शागिर्दन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते उर्स मुबारक जी तक़रीब खे ख़िताब कंदे मोहम्मद ताहा सईदी ऐं ॿियनि मुफ्ती अब्दुल करीम सईदी खे संदसि दीनी ऐं क़ौमी ख़िदमतुनि ते ज़बरदस्त ख़राजी अक़ीदत पेश कंदे चयो त हिन सॼी ज़िंदगी दीन जे वाधारे ऐं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत लाइ जदोजहद कई। अवां जूं दीनी ख़िदमतूं हमेशा यादि रखियूं वेंदियूं। उर्स मुबारक जी तक़रीब में क़ुरान ख़्वानी ऐं हदिया नात बि पेश कई वई ऐं मुफ्ती अब्दुल करीम सईदी जे रूह जे एसाले सवाब लाइ दुआ घुरी वई। उन मौक़े ते साहिबज़ादा मोहम्मद ताहा सईदी ऐं मोहम्मद यासीन सईदी समूरनि मोअज़्ज़िज़ महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त असां पंहिंजे वालिद गिरामी जे नक्शे क़दम ते हलंदे घोटकी जी अवाम जो दीनी ख़िदमत जो कमु जारी रखियो वेंदो ऐं नौजवान नस्ल खे इस्लाम जी ॼाण ऐं मुकमिल आगाही जे हवाले सां दीनी प्रोग्राम मुनक़िद कया वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।